बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फ्रेंड जी तव्हां असांजो चैनल ॾिसी रहिया आहियो अख़लाक वॉइस टीवी। फ्रेंड असांजे चैनल में तव्हांखे दिलि जी गहराइनि सां अस्सलामु अलैकुम। दुआ ऐं परवरदिगार खां तव्हां सदाईं ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा। अल्लाह तव्हांखे हर मुसीबत खां पनाह में रखे। फ्रेंड अॼु जो मौज़ू असांजो आहे वताए फ़क़ीर जो। दुआ जा दर ई साड़े छॾी। वताए फ़क़ीर कंहिं पहिरियां पंथ तां मोटंदे तकिड़ो तकिड़ो ॻोठ जे घिटीअ में पहुतो त का माई सॻोरी पंहिंजे घर जे गलीअ ते मिलियसि। तंहिं जे खीकारण ते वताए फ़क़ीर वारियाणिसि, माई अलाह भलो करई, अलाह भलो करई, हींअर मुसाफ़िरीअ खां मोटियो आयो आहियां, सो बुख बि ॾाढी लॻी अथमि, ॿुधा को अथई को टुकुर गभो। माई वरियाणो फ़क़ीर ताज़ो भत रिधो अथमि, अच त तोखे कोसो कोसो भत खारायां। फ़क़ीर दिलि ई दिलि में सोचियो, वाह भला भाग मुंहिंजा। ऐं माईअ खे चयाईं, भेण जल्दी आणे ॾियमि, असुल बुख खां साह पियो वञे। माई तकड़ में गरम भत जी थाली भरे अची वताए अॻियां रखियाईं ऐं चवणु लॻुसि, फ़क़ीर कोसो कोसो भत ॾाढो मज़ेदार थींदो अथई, बसि विझ वात में ऐं वञ ॻीटूं ॾींदो, असुल देरि न कर। फ़क़ीर अॻे ई हो बुख जो तपायल वेतर जो माई तकिड़ो खाइण लाइ हिमथ ॿुधायसि, सो वियो कोसो भत ॻींदो। नेठि भत खाई कयाईं दंग। जॾहिं हलण हारो थियो त माईअ चयसि, फ़क़ीर वींदे वींदे का दुआ त ॾींदो वञेमि। फ़क़ीर वराणियो, माई दुआ जा दर ई साड़े छॾियई, हाणे तो लाइ कहिड़ी दुआ निकिरंदी।